ओ मागवा न कोई आ मुंहिंजो मकान न ॼणो ही मुंहिंजी धरतिया न ॼणो ही मुंहिंजो आसमां न ॼणो ही मुंहिंजी नगरिया न ॼणो ही मुंहिंजो आस्था ॼणो हुजां तारीख़ जे ॼणो हुजां तारीख़ जे मां लाश जो मेरो कफन। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, आऊं अहमद खान। असी मौजूद आहियूं लारकाणे जे अंदर अलाहाबाद जी हद में ही भट्टी आहिनि जेके वेठा आहिनि। तव्हां बिल्कुलु हे ॾिसी सघो था जिथे असां पाणी में बीठा आहियूं त ऑलमोस्ट गोॾे जेॾो पाणी आहे ऐं ही हिननि जा तव्हां घर बि ॾिसी सघो था। लगातार बरसाति जे करे ऐं हिननि जे घरनि जी सिचुएशन तव्हां ॾिसी सघो था ऐं हिननि जो चवणु आहे त असांजो माल बि काफ़ी सारो मरी चुको आहे। हे बरसाति जेका आहे सभिनी लाइ रोमांटिक मौसम न आहे। बरसात में कुछ मानू गरीब जेके उन्हनि सां केतिरी नाजायज़ थिए थी ज्यादती थिए थी उहो तव्हां अचो त तव्हांखे ॾेखारियूं हे बरसात केतिरनि जे लाइ नुक़सानकार आहे, केतिरनि जा घर तबाह करे थी ऐं रहाइश जे लाइ ऑलमोस्ट उन्हनि खे न निंड रहे न कुछ खाई सघनि था। इन महिल त कोई बि न आयो आहे जेको आहे असांजो कोई 1.5 महीनो खां मथे थी वियो आहे या कोई बारिश जी हलनि आहे, कोई बि असांजी मदद जे करे कोई बि न आयो। गरीबी यतीमनि जो केरु आहे दुनिया में। अगरि मुंहिंजो कैमरामैन हे ॾेखारे त ऑलमोस्ट जेको व्यू अचे थो ॾिसण में ईअं थो लॻे त या त हिते बोर्ड आयल आहे या हे सिद्धू दरिया वारी नदी आहे। वो जो कोई होटल तो मानी खणी वठी खायूं अल्लाह वास्ते त अॼु कोई तेरी गप थी संगा काढो त भॼी भॼी अची ॾे हुन मां मुंहिंजा 7-8 बचड़ा आहिनि। हे मुंहिंजी घर जी हालात आहे। अॼु चङनि भलनि जी बि मदद कंदो आहे माण्हू। हे लाचारनि जी को झोलियूं झल दुआयूं कंदी माने जो अची को पैसे जी मदद करे को सभु शइ जी को मदद करनि बि वञे। ॾिसो था त दलदल जीअं मुंहिंजा पेर हिन में फासी पिया आहिनि। मां सम्झां थो त हे अलाए कीअं हिनखे मैनेज करे हिते रहनि था पिया। मुंहिंजा पेर फाथा पिया आहिनि, बार बार मां कढण जी कोशिशि पियो कयां। अचो हिन नानी सां बि ॻाल्हि ॿोल कयूं था। अस्सलाम वालेकुम नानी, हे तव्हां सां जेका कंडीशन आहे हे असांखे ॾिसी त ॾाढो अफ़सोस थियो। तव्हां कीअं था हिते रहो, कीअं था मैनेज कयो? बाबा गरीब आहियूं, मुताज आहियूं, गरीब आहियूं बच्चा। असांजी के मदद बि नथो करे। वोट ॾिना थासीं असां ग़रीब 3 ॾींहं बुख ते मुंहिंजा बच्चा वेठा आहिनि। मुंहिंजो करण वारो बि न आहे। माखियुनि को बि मुताज, मुंहिंजा हथ पेर बि भॻल आहिनि। बाबा अलाह खे मननि असां ग़रीबनि जी मदद करनि, को असां सां मदद करनि। असांजा बचड़ा ॾिसनि त बुखनि ते न को लटो आहे न को हंधा न बिस्तरो आहे। पाणी में वेठा आहियूं। मुसलमान भाउ बच्चनि जे सदके असां सां मदद करनि। मुंहिंजूं 2 बकरियूं मरी वियूं, उचली टम 3 कुकड़ियूं मरी वियूं। ग़रीबीअ मां पाणी में वेठी हाणे सुम्हो असां हाणे भला मारी आहे। असांजे बच्चा जेका बीमार लॻा पिया आहिनि, मां पाण बीमार आहियां। बच्चा अलाह खे मननि असां सां को मुसलमान भाउ मदद करे। असांजो खाइण जो कोन्हे, 2 ॾींहं असां मानी कोई वेठा आहियूं। काॾे पचायूं हेॾे पाणी में न काठी आहे न अटो आहे न कुझु आहे। आहिनि को अलाह जे नाले असां ग़रीबनि जी मदद करनि। को शइ को टेंट बि ॾियण असां मथो ॾियणसि मना असांजा भॼी पिया आहिनि। बसि असांजी मदद करनि। को मुसलमान आहिनि त अलाह अॼु कुंज ॾिनो त हाणे असां ग़रीबनि जी मदद करनि। असांखे को मदद करे को मानी टिकी बचनि लाइ ॾियनि। हे आसान न आहे हिते रहणु। जेको तव्हां ॾिसो पिया सिर्फ़ु ॾिसण वारा तव्हां ॾिसी सघो था, जेके महसूस करण वारा जेके फिज़िकल हिते मौजूदु हूंदा उहे ई ॾिसी ऐं सम्झी सघनि था हिननि जो ॾुख छा आहे ऐं हिननि सां कहिड़ी कंडीशन आहे। नानी जे चवण जे मुताबिक़ 2 ॾींहंनि खां असां मानी बि न खाधी आहे। मानी बि न खाधी आहे। असां बुख ते वेठा आहियूं, असांजा बच्चा बि बुख ते वेठा आहिनि। अलाह जो कसम बाबा असां काॾे भाउ बाड़ियूं न काठी आहे न अटो आहे न पैसो आहे, काॾो आणियूं। असां सां मदद करे। असां ग़रीब आहियूं बाबा। अबा को ॿुधो था त तव्हां बि एतिरा माण्हू आहे पंहिंजे हिसनि में वेठा। असां पाणी में असांजा बच्चा ॿुॾनि था पिया। ग़रीब आहियूं बाबा, को मदद कयो असांखे। को घर जे लाइ को मथो को कली जा को शइ असांखे वठी ॾियो, मानी ॾियो। अलाह जे नाले असां सां मदद कयो। असांजा बच्चा बुख ते आहिनि। अॼु 3 ॾींहं असां मानी न पचाई। असांजो बोॾा जीअं चओ त बोॾा ई पई आहे। असां ग़रीबनि जी इहा ई आहे मदद कयो। असां दुआ कंदासीं तव्हांजे बचड़नि खे। असांजूं बकरियूं कुकड़ियूं हर शइ मरी वियूं। बच्चा असांजा बुख खां बीमार पिया आहिनि। मुसलमान भाइयो मदद कयो। असांजी इहा ई बस गुरेज आहे। मूंखे त ॾिसण सुठी ॾाढो दिली सदमो पहुतो आहे। ॾिसे थो बचड़ा कचनि ते खयूं बीठा आहियूं, बुख ते मरूं था। वीचारा रोइनि था, मानी ॾियो। मानी काॾां आहियूं रोई बस करे वेही था रहनि। वञूं काॾूं पिननि बि मींहुं बि मथां बि मायूं बि रड़ियूं थियूं करनि त असां काॾूं तव्हांखे ॾियूं, छा कयूं? पोइ वरी बि अची घरनि में इहो अची वेही रहूं था। ॿियो छा कंदासीं? ग़रीब माण्हू काॾूं खायूं? बुखनि खां मरी विया आहियूं। बचड़ा नंढड़ा माल हुयो वीचारा बकरियूं
बि मरी पोइ हाणे छा कंदासीं असां ग़रीब काॾे वञूं बाबा को मदद त कोई बि नथो करे असां सां असां छा ग़रीब काॾे वञूं ॿियो इहो मदद घुरूं था ॾियनि असांखे ग़रीबनि खे बचड़ा असांजा बुखनि ते वीचारा बीमार पिया आहिनि को कीअं आहिनि को कीअं आहिनि पोइ काॾे वञूं बाबा पोइ मदद करनि को माण्हू ग़रीबनि खे ॾियनि बि कुझु बि नथा ॾियनि निंड राम खुटी पई आहे इहो सॼी राति वेठा आहियूं उथिया नथा राम कयूं बसि ॾिसूं था इहो अलाह खे पुकारियूं था वेठा अलाह साईं को मींहं खे बंदि कर को बचड़ा वीचारा अहसास करनि सॼी राति ईअं उथिया वेठा आहियूं जेका सिचुएशन ते हिते असां अराउंडिंग ॾिसूं था पिया त हिते को बि अहिड़ो सिचुएशन सीन न आहे त को बाहि ॿारे करे पंहिंजे लाइ मानी पचाइनि हिननि जो चवणु आहे त अगरि असां पाड़े वारनि ॾे वञूं था त मानी टुकर लाइ त उहे बि के कुझु चवनि था के छिड़बजनि था के अलाह वारा आहिनि जेके हिननि खे मानी ॾियनि था बज़ाहिर त ॾाढी ॾुख भरी कहाणी आहे जंहिंखां जेतिरी मदद थी सघे तव्हांजी थोरी मदद बि तव्हां सभु थोरी मदद कंदव हिननि लाइ सुठी मदद थी वेंदी सभिनी खे इहा ई अपील आहे त वीडियो खे वधि खां वधि शेयर कयो बाला ऑफिसर जेके बि आहिनि उहे पंहिंजे महलात खे छॾे करे पंहिंजे बंगलनि खां छॾे करे एसियुनि मां निकिरी करे हिननि ॾे अची ॾिसो त हिननि सां नाजाइज़ी केतिरी आहे केतिरो हिननि सां ज़ुल्म आहे